अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद सां गॾु मां आहियां हमाजो ख़ादिम इमरान सरकी। अॼु जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो सिंध जे अंदरि 2020-21 जे दौर में कब्ज़ा हटाए करे जेको आहे सो सरकारी प्लॉट थोरे सरकारी अहिड़ी के सरकारी ज़मीनूं जेको आहे गवर्नमेंट पंहिंजे कब्ज़े में आंदा। ऐं गुज़िरियल इलेक्शन खां पोइ सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ हंधनि ते कब्ज़ा वरी ॿीहर शुरू थी विया आहिनि। कब्ज़ा उहे माण्हू करे रहिया आहिनि जेके ताक़तवर ऐं गवर्नमेंट धुर्जा आहिनि, ऐं उन खां अलावा जेके अपोज़िशन में बि आहिनि त उहे बि ताक़तवर आहिनि। इन में पीढ़ जी हिकु ग़रीब ऐं मिसकीन हारी ऐं रोज़ ॾिहाड़ी कमाईंदड़ मज़दूर हो, जंहिं पूरी पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे ॿचनि खे ढकण जे लाइ पूरी तरह सां महिनत करे हिकिड़ो अजो तयारु कयो। मां सम्झां थो त 2 कमरा बि वॾा हूंदा, बहरहाल हिकु कमिरो हिकु चौदीवारी ठाहे करे उन पंहिंजे बचनि जो हिकिड़ो ढक ठाहे करे उन में पंहिंजे बचनि खे विहाईं। पर अफ़सोस सां चवणो पए थो त 2020-21 जे दौरान जिते जॾहिं मस्जिदूं बि बख़्श न कयूं वियूं ऐं मस्जिदुनि खे बि ड्राए पटकियो वियो ऐं ग़रीबनि जा अछा बि ड्राए पटकिया विया, अॼु उहा ॿीहर कब्ज़ा शुरू थी विया आहिनि। ॿुधण में अचे पियो त प्रेस क्लब पुराणी ठुल जे अंदरि उहा बि बहाल थिए पई। उन खां अलावा हिकिड़ो होटल लॻी वियो आहे, मुख़्तलिफ़ 3-4 दुकान ॿिया ठहनि पिया। बाबा उहे ठहनि था, असां एतिराज़ी न आहियूं, बिल्कुलु ठहनि। ऐं मां उन सहाफ़ी दोस्तनि खे बि चवंदुसि जेके प्रेस क्लब जी हिमायत करनि पिया त उहा प्रेस क्लब ठहे, बिल्कुलु मां बि हिमायत कयां थो, एतिराज़ु मूंखे कोन्हे को। मज़लूम जो आवाज़ु आहे, हा त तव्हां मज़लूम जो आवाज़ु बणिजो, पर सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ाद ऐं पंहिंजे पेट ताईं न बणिजो। उहे जेके ग़रीबनि जा घर ड्रता आहिनि तव्हां उन ते बि आवाज़ु उथारियो त भाउ इजाज़त मिले त सभ खे मिले। साॻियो उहे मिसकीन उहे ग़रीब पंहिंजो ॾुखियो सुखियो करे पंहिंजो अजो, मां सम्झां थो उन्हनि वटि ताक़त त कोन हूंदी हिन वक़्तु जो उहे पको घरु हणी सघनि। हा बहरहाल को लेड़ी रिली को माना ढक ढके माना हिकिड़े तरीक़े सां को अजो ठाहे करे वेहंदा। 2020-21 में इहा हालत हुई। अहिड़ा ग़रीब बि मां ॾिठा जंहिंखे सघ कान हुई त उहा मसवाड़ी जॻह में वञी वेहनि। रोज़ ॾिहाड़ी कमाईंदड़ वटि सघ त वाक़ई न हूंदी न 5 खां 10 हज़ार मसवाड़ भरण जी। पोइ उन्हनि छा कयो, मुख़्तलिफ़ हंधनि ते वञी हिकिड़ा कुल अॾाए ग़रीबनि वञी जेको आहे सो पंहिंजा बचा ढकिया, पर उहो बि रोड जे मथां जेको नाजाइज़ी आहे। अॼु तव्हां हिननि खे इजाज़त ॾियो था त सिधी सही उन्हनि सां नाइंसाफ़ी आहे, ग़रीबनि ऐं मिसकिननि सां। ऐं DC जैकबाबा साहब खे मां अपील बि कंदुसि, DC साहब अवां अॻ में बि इन कार्रवाई में मुख़्तियारकार SDM ऐं अवां टिन्हनि जेको आहे गॾिजी किरनूं बि आहे घर पट कराया। अॼु तव्हां हिननि खे इजाज़त ॾियो था, ज़ाहिर आहे प्रेस क्लब ठहंदी त उन ते तव्हां फंडिंग बि ॾींदा आहियो। उहा फंडिंग हज़ारनि जी न हूंदी, लखनि जी तइदाद में हूंदी, 50 लख 60 लख। उन खां बहितर आहे, ठीकु आहे, क़बूल आहे, तव्हां उन्हनि खे ॾियो, एतिराज़ु न आहे। बहरहाल तव्हां इहा बि महिरबानी कयो त पोइ ग़रीबनि खे बि हक़ु ॾियो, उन्हनि खे टुकरा ॾियो। बाबा उते विरासत करे ॾियो त उहे मिसकीन जेके दरपदर आहिनि रोड ते वेठा आहिनि त उहे बि पंहिंजो अजो ठाहिनि ऐं उन्हनि जी बि थोरी थकी सहायता कई वञे माली मदद जी, गवर्नमेंट जी आहे। तव्हां घणो कोन ॾींदा हुई त ग़रीब जो बि कुझु भलो थींदो ऐं उहो तव्हांखे दुआऊं कंदा, अजर अज़ीम तव्हांखे मिलंदो हुनजो, अलाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद कंदो। बाक़ी इहो बिटू मयार ग़लति आहे। हिकु कानून सभ जे लाइ बराबरि हुजणु घुरिजे, अमीर ऐं ग़रीब वारो मुख़्तलिफ़ ॿ क़िस्म न बणायो। मां मञियां थो त असां वटि पाकिस्तान जे अंदरि कानून निज़ाम जेको बि आहे उहो 2 तबिक़नि में आहे, ग़रीब जे लाइ अलॻि आहे, अमीर जे लाइ अलॻि आहे। बहरहाल ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, हे मिसकीन अथव, मिसकीननि खे बि छॾियो त उहो बि पंहिंजो अजो अॾाइनि, न आहे त पोइ कंहिंखे बि न छॾिजे। ऐं बराबरी इन में ई आहे त 2 दुनियूं ख़ाली वेठियूं हुजनि। मां को कब्ज़ा मुंहिंजो उते न को दुकानु आहे, न मुंहिंजो घरु आहे, न ई मां जेको उते को तालुकात आहे, पर हिकु आम शहरी हुजण जे नाते, हिकु सोशल वर्कर हुजण जे नाते, हिकु सहाफ़ी हुजण जे नाते आवाज़ु उठाइणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। ऐं आवाज़ु तव्हां ते इंशाअल्लाह पुॼंदो।
न आहे त पोइ ताक़तवर क्रिकेट छाजे लाइ छॾियो वञे थो? इहो त बिटो मयार आहे न, इहो निज़ाम न हुजणु घुरिजे। हाणे ॾींदा पंहिंजे इजाज़त पंहिंजे मेज़बान इमरान सरकी खे हलाइण के बाद सिंध सलामत साथ सलामत।